सिहत उन जी सही हूंदी, सोली हूंदी उथण में, विहण में, राति जो रेस्ट करण में, त हुन जी पैदावार में, जो खीर जी पैदावार में माना किलो सवा वधी ख़ुदि इज़ाफ़ो थी वियो। वाह वाह, इहा मतिलबु तमामु वॾी पॉइंट आहे। असां डॉक्टर जी सिर्फ़ु इलाजु ॿुधायां त साईं फलाणी इंजेक्शन हणी छॾो, हीअं करे छॾो, न, मैनेजमेंट वॾो रोल रखे थी। सही। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि इन में ॿुधायां त जेका असांजी डिग्री आहे हिते DVM, डॉक्टर ऑफ वेटनरी मेडिसिन, ॿिनि मेजर उसूलनि ते आहे। सही। लाइव स्टॉक मैनेजमेंट एंड वेटनरी साइंसिस। सही। डॉक्टर उहो तॾहिं आहे जॾहिं आऊं पंहिंजे डेयरी फार्मर खे उहे सभु शयूं त तोखे वाड़ो ठाहिणो कीअं, तोखे पंहिंजे छपरे जो रुख कीअं, सनराइज़ टू सनसेट, त तव्हां जेको स्प्रे कयो था, दुनिया जो बहितरीनु डिसइंफेक्टेंट आहे सुबुह जी पहिरीं उस। माना ख़ाली उस जानवर खे मिली त जीअं असां आम इंसाननि लाइ चयो वेंदो आहे त बाबा सुबुह जो 8 खां वठी 10 जे अंदरि जेकॾहिं तव्हां उस में वेंदव त विटामिन डी तव्हांखे ईअं ई जिस्म में दाख़िल थी वञे। ज़बरदस्तु। उनजे पूरो जेको वथाण आहे, उन वथाण खे उस लॻी न सर, उन उस में उनजा कई बैक्टीरियाज़ वायरसिस उनजा ख़तमु थी वेंदा। त इहे सभु शयूं मैनेजमेंट सां तालुक़ु रखनि थियूं। त तव्हां जानवर खे जेतिरो पंहिंजे मेंह खे, गऊं खे कंफर्ट ज़ोन ॾींदव, उनजी प्रोडक्शन, उनजी लैक्टेशन लेंथ माना खीर जो दौरानियो ऐं उनजी सिहत में इज़ाफ़ो ॾिसंदो। इहे तमामु माना बेसिक शयूं आहिनि। इलाज खां एहतियात इहो हिकिड़ो असांजे डिपार्टमेंट जो बि स्लोगन आहे। हाणे असां चंद ॾींहं पहिरीं कार्पेट वैक्सीन वग़ैरह असांजे DG साहब ऐं डायरेक्टर साहब असांखे हिकिड़ो प्लान ॾिनो त पूरी सिंध में हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम थो हले पियो। जी जी, बहितरीनु प्रोग्राम। उहो कहिड़ो प्रोग्राम आहे? कार्पेट वैक्सीन जो प्रोग्राम थो हले पियो। असांजे वैक्सीन जो मतिलबु इहो हूंदो आहे त उहो जेको पहिरें ॾींहं जो बच्चो बि आयो आहे न, मेंह जो या गऊं जो, उहो बि वैक्सीन लॻल हुजे। सही। उहो बि बीमारियुनि खां पाक हुजे। माना असांजी सिंध जी पूरी ज़मीन ते जेतिरा बि जानवर आहिनि, को अहिड़ो जानवर न हुजे जेको वैक्सीन खां बचियलु हुजे। सरी लखनि जे तइदाद में जानवर आहिनि, मेंहियूं आहिनि, उन जा बच्चा आहिनि। जी सर। कीअं डिपार्टमेंट तरफ़ां उनखे कवर था कयो? सर डिपार्टमेंट जे तरफ़ां तमामु प्यारो प्रोग्राम आहे। ॾिसो असांजो पूरो प्लान आहे। डायरेक्टर साहब, DG साहब, साईं हिज़बुल्ला भुट्टो साहब या असांजा सीनियर्स जेके आहिनि, हर डिस्ट्रिक्ट में असांजा डॉक्टर्स आहिनि। ठीकु आहे। UC वाइज़ डॉक्टर आहिनि। पोइ DG साहब जे तरफ़ां जेको प्लान मिलियो, उहो इलाइक़े जो डिप्टी डायरेक्टर, एडिशनल डायरेक्टर, उते एरिया में जेतिरा बि वेटनरी डॉक्टर्स आहिनि, स्टॉक असिस्टेंट्स आहिनि, उन्हनि खां पूरी पॉपुलेशन असांजे डिपार्टमेंट में मौजूदु हूंदी आहे। पोइ उनखे केतिरा हुते काउज़ आहिनि, केतिरा बुफेलोज़ आहिनि ऐं केतिरियूं ॿकरियूं, केतिरियूं रिढियूं आहिनि, उनजो सॼी वैक्सीन जो जेको स्टॉक आहे उहो असांजे डिप्टी डायरेक्टर ऑफिस में अची वेंदो आहे। ऐं पोइ हिकिड़ी मंथली मीटिंग थींदी आहे। बाबा ही हेतिरा जानवर आहिनि, असांखे हिन महीने में असांजो टास्क आहे त हेतिरा वैक्सीनेशन प्रोग्राम करे असांखे अॻिते सबमिट कराइणा आहिनि। सही। इन सां फ़र्क़ु छा थो पवे इहा वैक्सीन करण सां? वैक्सीन करण सां सर फ़र्क़ु इहो थो पवे, मूं तव्हांखे चयो त कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके सीज़न वाइज़ उन्हनि जी आउटब्रेक्स ईंदियूं आहिनि। मतिलबु आउटब्रेक्स मां मतिलबु बीमारी फैलंदी आहे। सही। पखेड़ जीअं सामाड़ो, पखेड़ सामाड़े जो सीज़न आहे त उहा मौसम उन ऑर्गेनिज़म जे लाइ फेवरेबल हूंदी आहे। मतिलबु FMD जो जेको वायरस आहे या बैक्टीरिया आहे, उन जे लाइ उहा कंडीशन फेवरेबल आहे। सही। हाणे उन सीज़न में उहो मल्टीप्लाई थींदो, पोइ जानवरनि में उहा बीमारी फैलिजी वेंदी। सही। उन खां पहिरीं 2 महीना पहिरीं असांजो डिपार्टमेंट उन शइ जो एहतियाती तदाबीर शुरू कंदो आहे, पंहिंजे पूरे स्टाफ खे इन शइ ते अमल कंदो आहे त उन सीज़न जे अचण खां पहिरीं जानवरनि खे वैक्सीन कयो, छो त वैक्सीन जो हिकिड़ो टाइम आहे त 21 ॾींहंनि में हुनजी पूरी इम्यूनिटी इनहांस थी वेंदी आहे। इम्यूनिटी जी क़ुव्वत मुदाफ़िज़ जेका असां चवंदा आहियूं, असां उन बीमारी जे सीज़न अचण खां पहिरीं डिपार्टमेंट पूरे पंहिंजे स्टाफ खे एक्टिवेट करे छॾींदो आहे ऐं पूरे इलाइक़े में इन वैक्सीन जो को मालवंद माण्हूअ खे का पेमेंट करणी थी? न सर, का पेमेंट न, फ्री ऑफ कॉस्ट आहे। ऐं बहितरीनु प्रोग्राम हलियो आहे सर। हींअर असां पूरे कराची में करे ॾिनी आहे। न, इहे सॼी सिंध में जेके सॼी सिंध में हले थी पई, इहे हलनि था पिया हिन वक़्तु बहितरीनु प्रोग्राम ऐं सक्सेस रेट आहे। असांजी जेको आहे सो डिपार्टमेंट बि ख़ुशि आहे, असांजी मिनिस्ट्री बि इन शइ खां ख़ुशि आहे। बहितरीनु प्रोग्राम थो हले। ज़बरदस्तु। से हाणे ॻाल्हि इहा वैक्सीन जी आई, वैक्सीन ते तव्हां खां वरी मां तफ़सील में बि ॻाल्हाए पुछी सघां थो पियो।